झूलेलाल झूलेलाल भली करे आया तव्हां सां गॾिजी करे ॾाढी ख़ुशी थी आया सेण ठरिया नेण सच था चओ असांखे बि तव्हां सां गॾिजी ॾाढी ख़ुशी थी सिंध छॾण खां पोइ पहिरियों दफ़ो मुलाक़ात थी आहे झूलेलाल झूलेलाल भाई असां खां त नंढे हूंदे ॿारनि जी मङणी कयल बि विसरी वई हुई हीअ त शाबाश आहे माइटीअ वारीअ खे जो असांखे खणी यादि ॾियारी सिंध छॾण खां पोइ असल कणो कणो थी अलाए कहिड़ी कुंडनि में वञी पियासीं सभु पेट जे टुकर पुठियां पइजी वियासीं झूलेलाल झूलेलाल हाणे जॾहिं वञी बिब भरिया तॾहिं वञी हिक ॿिए जी पुछा गछा कईसीं माइटनि वारीअ जॾहिं मंगे पुट लाइ मंगीअ जे माइटीअ लाइ ॻाल्हि कई त यकदमि सुञाणे वरितो त इहा मुंहिंजी पुराणी साहेड़ी छाई बाईअ जी धीअ हूंदी यादि अची विया उहे ॾींहं टिकाणे जे पासे वारा ॿ घर जिते हिक घर में मंघो ऐं पासे वारे घर में मंघी पैदा थी हा ऐं असां हिक ॿिए खे डबल वाधाई ॾिनीसीं हिकिड़ी ॿारनि जे ॼमण जी ऐं ॿियूं उन्हनि जो मङणो कराइण जी कीअं पर अॼुकल्ह जा ॿार अहिड़ा निभागा थी पिया आहिनि जो असांजी ॻाल्हि मञनि ई कोन था चवनि था असां खां पुछी करे मङणी कई अथव छा जो असां तव्हांजी ॻाल्हि ॿुधूं रुगो पंहिंजी पिया हलनि हा हा निभागा असुल निभागा भई असां सां उहो ई त हाल आहे हैं तॾहिं तव्हांखे तकलीफ़ ॾेई हिते घुरायो आहे झूलेलाल झूलेलाल साईं असां त अॻु में बि राज़ी हुआसीं ऐं हाणे बि राज़ी आहियूं रोलो त सिर्फ़ु हिननि ॿारनि जो ई आहे भई ॿार अकेले में वञी पाण में फ़ैसिलो कनि असांखे त उन्हनि जी हा बि मंज़ूर आहे त न बि मंज़ूर आहे अदी छा ॿुधायई छोरी अलाए कहिड़े लुखे जे चकर में वञी पई आहे सॼो ॾींहुं अलाए कहिड़े रोमीअ जी रट लॻाए वेठी आहे अदी मां बि छा कयां मुंहिंजे छोरे जो बि कारो मुंहुं थियो आहे अलाए कहिड़ी जूलीअ जे ॾियार में वञी फाथो आहे छो न ॿिन्हिनि खे सम्झाए वापसि मंगाइण जी कोशिशि कयूं मां पंहिंजी धीअ खे वठी थी अचां ॿई माइटी बिगाड़ण जी कोशिशि कंदा पर पाण माइटी ठाहिण जी कोशिशि कंदा पुट मंगी जल्दी कर चांहि खणी अच ॿाहिरि महिमान तुंहिंजी राह वेठा ॾिसनि हल हल जल्दी कर मम्मी हू सिंध वारो अजूबो पाण सां गॾु खणी आया आहिनि या कार जे पिंजरे में रखी आया आहिनि पुट ईअं कोन चइबो आहे मंगो गॾु ई अथनि ऐं ॿुध मथे ते रहो पाईंदी अचिजां मम्मी घबराए न मूंखे ॾिसी सभु बेहोश न थी वञनि इन करे पंहिंजे पाण खे सॼो ढके थी अचां बस बस हाणे घणो न ॻाल्हाए जल्दी अंदरि अची वॾनि खे पेरे पओ ऐं आसीस वठ हा मंगा अचई थी तुंहिंजी मंगी हाणे तुंहिंजी ख़ैर न आहे झूलेलाल झूलेलाल अच पुट वे सभिनी बुज़ुर्गनि खे मुंहिंजी निमाणी वेनती आहे त मुंहिंजी नंढे हूंदे वारी थियल मङणी हाणे टुटल सम्झनि मां मिस्टर मंगे जो इंटरव्यू वठंदसि ऐं मिस्टर मंगे खे बि मुंहिंजो इंटरव्यू वठण जी छूट आहे भले भटकियल आत्मा तोसां गॾिजी ॾाढी ख़ुशी थी पहिरियों इहो ॿुधाए त कहिड़ी क़बर मां निकिरी आई आहीं
मां त पंहिंजे कमरे मां आई आहियां, पर तूं ॿुधाए आतंकवादी तूं कहिड़ी जेल मां भॼी आयो आहीं? ऐं तूं सां मिली मूंखे बि वधीक दुख कोन थियो। ॿारो हिक ॿिए सां फज़ीलत सां ॻाल्हायो ऐं वॾनि सां अदब सां ॻाल्हायो। जॾहिं असां तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे त मङणी तव्हांजी मर्ज़ीअ सां थींदी। जे तव्हां हा चवंदा त थींदी ऐं न चवंदा त न थींदी। बदसलूकी करे असां वॾनि जा रिश्ता छो था बिगाड़ियो? झूलेलाल झूलेलाल भाई ॿई हिक ॿिए जो सबुर ऐं शांतीअ सां इंटरव्यू वठो, पोइ मूंखे ॿुधायो तव्हांखे मंगजणो आहे या न। मम्मी, मूंखे पहिरियों छोकिरो चङीअ तरह झांचणो आहे। चौस त ई नकाब लाइ। मां पहिरियों चङीअ तरह ॾिसंदसि त छोकिरो सुहिणो आहे या कारो, सॼो बि आहे या बगल टुटल। पुट निश्चिंत रहो, छोकिरो सुहिणो बि आहे ऐं सॼो बि आहे। सॼो त आहियां, पर ॿ चार शयूं खुटल आहिनि। मतलब त वात मुंहुं ॼिभ सभु आहे, पर ॾंद खुटल आहिनि। निरर मथो सभु आहे, पर वार खुटल आहिनि। मथे में मगज बि अथई या न, या हिलाए करे चेक करणो पवंदो। अॻ में ई चङो हिलियल मगज आहे, वधीक हिलाईंदीअ न त तोखे ई हिलाए छॾींदोसां। ठीक है, हाणे तूं जल्दी सां ई आतंकवादी वारा कपिड़ा लाए त तोखे चङी तरह चेक कयां। असां में हिकदमि सॼो छोकिरो ॾेखारण जो रिवाज कोन्हे। छोकिरो थोरो थोरो करे ॾेखारींदा आहियूं। मतलब त हेठां खां ॾिसण शुरू कर। हीअ अथई मुंहिंजा पेर, जिते रोज तोखे झुकी करे पेरे पवणो आहे। जे चूंडणियूं सहण जी ताक़त हुजई न त भले रोज पेरे पवाराइजांइ। ऐं हीअ अथई मुंहिंजूं टंगूं, जेके लतूं हणण में कम ईंदियूं आहिनि। अॻे इहे लतूं मां पंहिंजे विहाणनि खे हणंदो हुअसि। तुंहिंजे अचण खां पोइ इहो गोल्डन चांस मां तोखे ॾींदुसि। मूंखे अचण त ॾे, टंगूं छा सॼे शरीर ई चुरपुरी बंदी वेंदई। ऐं हा, पंहिंजे सॼे शरीरनि जे उजवनि जो तूं वीमो कराए छॾजांइ। वीमे वारी कंपनी मां घणई पैसा मिली वेंदई। वाह झांसीअ जी राणी वाह, एॾी बहादुर आहीं छा? हाणे ॾेढड़ीअ वांगुरु फूकजण बंदि कर, किथे ईअं फाटी न पई। चङो, हाणे तूं बि फूकजण बंदि कर। नकाब लाइ पंहिंजो मुंहुं ॾेखार। ओफो, इहे ॿारनि वारियूं ॻाल्हियूं बंदि कयो ऐं जल्दी हिक ॿिए खे शिकिल ॾेखारे मंगजण जो फ़ैसिलो कयो। झूलेलाल अरे भाई, असांजी कुझ त इज़त रखो त असां हिननि खे ॾिनल वचन पूरो करे सघूं। हाणे सियाणा ॿार बणिजी जल्दी हा कयो, ऐं महाराज बि ॼाण पहुचण वारो आहे। मां छोकिरे जो मुंहुं ॾिसण खां सवाइ कंहिं बि शर्त ते हा न कंदसि। पहिरियों मां छोकिरीअ जो मुंहुं ॾिसंदुसि, पोइ मां पंहिंजो मुंहुं ॾेखारींदुसि। ठीकु आहे, हिकु शर्त ते मां पंहिंजो मुंहुं ॾेखारींदसि। पुट ॿुधाए त कहिड़ी शर्त आहे तुंहिंजी? मां हिन जे सबुर जो इम्तिहान वठंदसि। जे हू हिन में पास थियो त मां मुंहुं ॾेखारण लाइ बि तयारु आहियां ऐं मंगजण लाइ बि तयारु आहियां। पुट छोकिरो आज्ञाकारी ऐं सब्र वारो अथई, तॾहिं त ॾिस चुपचाप माठ करे वेठो आहे। कीअं झूलेलाल तूं पाण थोरी गुस्से वारी आहीं, गुस्से में आपे खां ॿाहिरि अची वेंदी आहीं। हीउ छोकिरो त पाण सबाजो आहे। मम्मी, छोकिरे में हिम्मत ई कोन्हे जो सब्र जो इम्तिहान ॾियण लाइ ज़ुबान सां हा करे। ठीकु आहे, कहिड़ो बि ॾुखियो हुजे, मां सब्र जो इम्तिहान ॾियण जे लाइ तयारु आहियां। जे मर्द आहीं त ज़बान ॾे, कोन फिरंदे। कहिड़ो बि ॾुखियो इम्तिहान हुजे, बहादुरीअ सां ॾेई पंहिंजी मर्दानगी ॾेखारींदे। ठीकु आहे, ॾिनो वचन, प्राण जाए पर वचन न जाए। ठीकु आहे, त इम्तिहान जो सामान मां रंधिणे मां खणी थी अचां। तेसि ताणी तूं पंहिंजे पाण खे तयारु रखजांइ। अरे घबराए न, मुसीबत खे मुंहुं ॾियण वारो मर्द आहियां।
अरे तो जहिड़ी मुसीबत खे मुंहुं ॾेई वेठो आहियां, तोखां वॾी मुसीबत ॿी कहिड़ी हूंदी? अच्छा त इहा ॻाल्हि आहे। मुसीबत छा थींदी आहे हाणे मां थी तोखे ॿुधायां। हा त हाणे ॿुधाए त पहिरीं शुरूआत किथां खां कयां? शुरूआत? मां सम्झुसि कोन, तुंहिंजे चवण जो मतिलबु छा आहे? हा त चङी तरह सम्झ। शादीअ खां पोइ मूंखे घर जा सभु कम त करणा पवंदा न। ज़रूरु करणा पवंदा। हुन जे लाइ तूं छा, तुंहिंजा अॻियां पोयां सभु ॿधल आहिनि। जे कम मां सफ़ाईअ जो कंदसि त मुंहिंजे हथ में वारो त ज़रूरु हूंदो न। हा बिल्कुलु सही आहे। ऐं जे कम रंधिणे में कंदसि त मुंहिंजे हथ में वेलण त हूंदो। हा इहो बि 16 आना सही आहे। ऐं जे मां कम कपड़नि धोअण जो कंदसि त उन वक़्तु मुंहिंजे हथ में सोंटी त हूंदी। 100% बराबर। जे कंहिं बि कम वक़्तु तव्हां मूंखे गुस्सो ॾियारियो न त जेका शइ हथ में हूंदी खणी ठका कंदीसां। पोइ जे तव्हां उनखे सही विया त तव्हां मुंहिंजे इम्तिहान में पास थी विया। अरे ईअं गोल गोल छा थी घुमाई? चङी तरह चओ न, तूं चवण छा थी चाहीं? अरे पहिरियों मूंखे कुझु चवण जो या कुझु करण जो मौक़ो त ॾियो। अरे जल्दी ॿुधाए, छा करणो अथई? पहिरियों तव्हां उथी करे तयार त थी पियो। मां तव्हांखे खाली 10 दफ़ा वेलण, 15 दफ़ा ॿुआरो ऐं 20 दफ़ा सोंटियूं हणंदमि। ऐं जे तव्हां उफ तक न कई त तव्हां मुंहिंजे इम्तिहान में पास थिया ऐं मां तव्हां सां मंगणी करण लाइ तयार आहियां। निभागी छोरी आहे अलाए जिनड़ी, मंगजण खां अॻी मुंहिंजे पुट खे मारो ई पूरो कंदी। शादीअ खां पोइ अलाए छा हाल थींदो मुंहिंजे लाल जो। अरे केरु कंदो हिन सां मंगणी? निभागो चौक चंडो तुंहिंजो पुटु मुंहिंजी धीअ खे लतुनि सां रांदि कराईंदो। झूलेलाल झूलेलाल, अकड़ ॾिसो, छोरे जी अकड़ त ॾिसो। निभागो कारो कोजो थोड़ो घंजो या मो लूलो हूंदो तॾहिं त मो पंहिंजो पाण खे ढके आयो अथई। ॾिस आहा मुंहिंजे पुट में का खामी कोन्हे, तुंहिंजी धीअ ई उॾई खाधल कुअनि कुतरे लाइ लॻई थी। सची आई कॾहिं त रहे सां मुंहुं लिकाए करे वेठी आहे, नाहे करणी असांखे माइटी। अरे हा हिन छाईअ पंहिंजी धीअ खे मथे ते चाढ़े छॾियो अथई। हा अरे हींअर ई वेलण ऐं सोटियूं खणी करे मुंहिंजे पुट जे पुठियां पइजी वई आहे। अॻियां हली अलाए कहिड़ा कहर कंदी इहा छोकिरी। अरे छोरी वञी धूड़ पाए, मिटीअ जा बुक पवनसि। मो धूड़ पाए तुंहिंजो छोरो शादीअ खां अॻु ई मुंहिंजी धीअ खे लतूं थो ॾेखारे। मो लफंगो गुंडो मो अॻिते चाकू ऐं छुरियूं मुंहिंजी धीअ खे ॾेखारींदो। हा झूलेलाल झूलेलाल, मूं खूह में पवे अहिड़ो लोफर डाकुनि जहिड़ा वेस करे आयो आहे, चश्मा बश्मा पाए करे किथे पुलिस न खणी वञेसि। पंहिंजी ज़बान खे लगाम ॾियो। डाकुनि जो खानदान हूंदो तव्हांजो, असां त सिंध जा खानदानी रईस आहियूं। अच्छा खानदानी रईस आहियो, शर्म अचणु खपे तव्हांखे। तव्हांखे शर्म अचणु खपे। अरे तव्हांजी धीउ जा फल ॾिठा अथव? तव्हां पंहिंजो खानदान ॾिठो आहे? असां त खानदानी माण्हू आहियूं, असांखे ख़बर आहे। खानदानी माण्हू चवण सां कोन थींदो आहे खानदानी माण्हू। जय शंकर, हरिओम शांति। वॾा थी करे हीअं ॿारनि वांगुरु रुड़ो पिया सुम्हे थो छा? जंहिं कम लाइ तव्हां मूंखे घुरायो आहे उनखे त संपण थियण ॾियो। हरिओम शांति। महाराज स्वामी, असां कन पकड़िया हेड़े खानदान खां। हीअ लुची छोरी खुलेआम मुड़ुस खे मोचा ॾियण जो ऐलान करे रही आहे। घर में पेर पाइण खां अॻी असांजे मथां राॾी करण जो सोचे रही आहे। अरे बेसमझ न्याणी आहे,
अञा ॿार आहे ऐं ॿार जो चवणु कॾहिं दिलि में कबो आहे छा? हरिओम शांति, हरिओम शांति। अरे एतिरी सम्झ हिन छोकिरे वारनि में हुजे न त सम्झनि न। हेॾो सारो ढगे जेॾो पुटु बिना सबब वेठो थू न हाणे। खबरदार मुंहिंजे पुट खे ढगो न चइजे। हिकु न हज़ार दफ़ा थींदे तुंहिंजो पुटु ढगो ई आहे। वरी थी चवां मुंहिंजे पुट खे ढगो न चइजे। ढगो ई आहे, तुंहिंजो पुटु ढगो ई आहे, ढगो। हरिओम शांति, हरिओम शांति। भई तव्हांजो पुटु ढगो कोन्हे, मुंहिंजो पुटु ढगो आहे, पर शांति त कयो न। हरिओम शांति, हरिओम शांति। वरी ॿारनि वांगुरु तव्हां विढ़णु शुरू कयो अथव। हरिओम, हरिओम शांति, हरिओम शांति। ॿारनि वांगुरु न विढ़ूं त छा कयूं? लठियूं खणी हिक ॿिए जा मथा फोड़ियूं? अरे महाराज, असां सिंधी माण्हू आहियूं, सिर्फ़ु वात सां विढ़ंदा आहियूं। बाक़ी के ललकारे त हुनखे चवंदा आहियूं बीह हिते, मां अचां थो। पोइ भले सॼी ज़िंदगी बीठो हुजे, मज़ाक जो हुनखे शिकिल ॾेखारियूं। ॿिन्हिनि दुरियुनि जे चकर में मुंहिंजी ॾखण जो छा थींदो? हाणे हिननि ॿिन्हिनि खे कुझु न कुझु त सम्झाइणो पवंदो। अरे हरिओम शांति, हरिओम शांति। जय शंकर, जय शंकर। शांति कयो। हाणे शांति रखी मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुधिजो। चओ हा। तव्हां सभु हिंदू आहियो ऐं तव्हांजो इष्ट देव राम आहे। चओ हा। तव्हां सभु हुनखे पूॼींदा आहियो ऐं मञींदा आहियो। चओ हा। हुनजो कौल हो प्राण जाए पर वचन न जाए, इन करे त हू 14 साल बनवास विया। चओ हा। असीं उन संतान, उनखे पूॼींदड़, उनखे मञींदड़, नंढपण खां ॾिनल वचन असां उनखे कीअं टोड़ींदासीं? उनजी लज रखण लाइ करे असांखे कीअं बि करे मंगे मंगे खे त मञाइणो ई पवंदो। इन करे ज़रूरी आहे त तव्हां सभिनी खे शांति ऐं सब्र सां छोकिरे छोकिरीअ खे मंगणे लाइ तयारु करणो आहे। पोइ वरी ईअं न चइजो त महाराज असांखे मार्गदर्शन कोन ॾिनो। चओ जय श्री शंकर, जय श्री शंकर। हरिओम, हरिओम। असां त वचन निभाइण लाइ पंहिंजे छोरे खे गिचीअ खां गीले हिते वठी आयासीं, पर छोरीअ जो अहिड़ो व्यवहार ॾिसी असां त कन पकड़िया। अरे जीअरे नर्क भोगण खां सुठो आहे त मरण बैदि वचन न निभाइण लाइ नर्क भोगियूं। अरे अखियूं हूंदे बि हिन बरंदे बाहि में केरु टिपो ॾींदो? अरे अहिड़े निभागे मगरमच्छ जे वात में गूंगी गांइ जहिड़ी छोकिरी विझण खां त सुठो आहे त वचन टोड़े नर्क भोगियूं। झूलेलाल, झूलेलाल। छोरीअ खे रधे खाईंदासीं, पर अहिड़े निभागे राक्षस जे हथ में कोन ॾींदासीं। अरे माण्हू आयो या आदमखोर, धीअ खे रधे खाईंदा तव्हां ऐं राक्षस वरी मुंहिंजे पुट खे पिया चओ। शांत यजमान, शांत। हाणे आख़िरी दफ़ो मूंखे छोकिरे ऐं छोकिरीअ खां पुछण ॾियो। हे प्रभु, मुंहिंजे पेट ते लत न हण। हिननि ॿिन्ही जे झगड़े में मुंहिंजी ॾखण जो छा थींदो? पुट, विधाता ॼमण शर्त ई पतीअ जो लेख पत्नीअ सां लिखी छॾींदो आहे। तॾहिं त तुंहिंजे माइटनि, मंगे जे माइटनि खे वचन ॾेई करे तोखे मंगाए छॾियो आहे। पुट, हाणे हू तुंहिंजो राम आहे ऐं तूं आई उन जी सीता। महाराज स्वामी, हिन रावण खे राम बणाए तव्हां बि पाप जा भागी थी रहिया आहियो। ऐं मूंखे त पंहिंजो राम पहिरियों खां ई आहे, जंहिंखे मां दिलो जान सां चाहींदी आहियां। ऐं ही त उन जे जुतीअ जे बराबर बि न आहे। हा। महाराज स्वामी, हिन सूरपंखा खे सीता बनाए तव्हां मूं मासूम खे हिन राक्षसाणीअ जे हवाले नथा करे सघियो। ईश्वर त मूंखे मुंहिंजी सीता पहिरियों ई ॾेई छॾी आहे। हिनखे त मां थुक बि न हणां। हल वॾो आयो आहे थुक हणण वारो। अरे तूं केरु थींदो आहीं थुक हणण वारो? थींदो केरु आहीं थुक हणण वारो? हाँ? अरे जूली, तू? अरे रोमियो, तू? अरे जूली, मां त हिन मंगीअ खां मंगणी टोड़ण जे चक्कर में पंहिंजी शिकिल लिकाए वेठोसि ऐं माइटनि सां बदसलूकी बि कई जीअं पंहिंजी मंगणी टोड़े छॾनि। रोमियो, मूं बि तुंहिंजे चक्कर में हुन मंगे सां मंगणी टोड़ण लाइ तुंहिंजे माइटनि जे मन में नफ़रत पैदा कई जीअं मुंहिंजी बि मंगणी टोड़े छॾनि। पर हाणे छा कंदासीं? थोरा छॾ न चंडीअ जो चक्कर, चुपचाप घर हल। खॾ में वञी पिया मंगीअ घर वारा। अरे छोरी, छॾ न गुंडे जो हथ। काॾी कढू हिननि खे घर खां ॿाहिरि।
त ॿिए दफ़े हिन घर पासे ॾिसण जी ज़रूरत न कंदा। ओ मुंहिंजी प्यारी जूली, तो पंहिंजो नालो छो लिकायो? रोमियो, तो बि त कूड़ ॻाल्हाए पंहिंजो नालो लिकायो, न त मंगणी त छा शादी बि थी वञे हा। जूली, शादी त हीअं न बि थींदी। हा छोरा ॾिसां थो कीअं थो शादी करी। मां बि ॾिसां थो कीअं थी शादी थिए। हा ये शादी बिल्कुल न थींदी, ॿुधी छॾ। अरे वञड़ी वञे, असांखे बि न खपे तुंहिंजी धीअ। तव्हांखे असांजी शादी न कराइणी आहे न? न कराइणी आहे न? ठीकु आहे, असां शादी न कंदासीं। बसि असांखे आख़िरी दफ़ो गॾु हिकु टॉफी खाइण ॾियो। जूली, खा टॉफी। हाँ हिन टॉफीअ में मूं जहर मिलायो। तव्हां भले हिन जन्म में असांजी शादी न कराईंदो, पर ॿिए जन्म में जूली, ॿिए जन्म में। रोमियो 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 रोमियो। अरे पुटे छा थियो? अरे पुटे मागे पुटे। अरे छोरा छा थे? डॉक्टर के फोन कयो। जल्दी फोन करो। जल्दी डॉक्टर खे। मुझे बात तो जानो न के डॉक्टर के जल्दी फोन कर। डॉक्टर साहब मोहन थो ॻाल्हायां। जल्दी अचो। हे प्रभु, हिननि जी आत्मा खे शांति ॾियो। ही त विया, पर गॾोगॾु मुंहिंजी ॾखड़ा बि खणी विया। पर ही केॾा पिया वञनि? था वञनि? अरे लाशों केॾा गायब थी वयूं? अरे लाशूं केॾां वयूं? महाराज स्वामी लाशूं केॾां वयूं? अरे लाशों केॾा गायब थी वयूं? ये जवानो उबई से रंधिणे में हलिया विया आहिनि। अरे पुटे मंगी। अरे दर खोलियो। अरे छोरा दर खोले छोरा। असां दरवाज़ो न खोलींदासीं मम्मी। पहिरियों त असां नाटक करे रहिया हुआसीं मरण जो, पर हीअर जे असांजो रिश्तो क़बूल न थियो त असां पंहिंजे पाण खे हीअर ई मारे छॾींदासीं। छोरा दर खोले। निभागी सपने में भी न सोचजई त हिन नाला के नाटकी छोकरे से तुंहिंजी शादी कराईंदसि। मुंहिंजो बि नांग ते पेर कान पियो जो अहिड़ी ज़हरीली नुंहं खे पाण सां गॾु खणी वेंदमि। छोरा सपने में न सोच जाए त मां हिन छोरीअ सां तुंहिंजी हिन जन्म में शादी कराईंदुसि। अरे शादी त छा, हिन जन्म में हिन छोरे जो पाछो बि न पवण ॾींदुसि। पर मुंहिंजी ॾखड़ा छा थींदो? मुंहिंजी ॾखड़ा जूली, हिन जन्म में त पंहिंजी शादी न थी सघंदी। ठीक है, मरण त मरण ई सही। मम्मी, जे असांजी शादी न थी सघंदी त असां हीअर ई सिलेंडर जी नली कटे पंहिंजे पाण में मारे रहिया आहियूं। छोरा दर खोले। असां त मरंदासीं, पर हिन सिलेंडर जे धड़ाके सां तव्हां सभु बि उॾामी वेंदा। पर मुंहिंजी ॾखड़ा छा थींदो? ऐं मम्मी, पोइ ॿिए जन्म में राजी ख़ुशीअ सां असांजी शादी कराइजो। हा, अरे खॾ में पई ॾखड़ा। यजमानो हाणे खणी हा कयो शादीअ लाइ। हाँ बाबा हाँ, असांखे शादी मंजूर आहे। अरे दर खोलो, असांखे शादी मंजूर आहे। मंगी, जल्दी बाहर लाइट आ। अरे छोरी लाइट बारी तई कबोडी वेंदी। अरे मम्मी, नली कोन था कटियूं, असां हिते ई बार बार शादी था कयूं।